57 इंसाननि जो खून, 100 खां वधीक ज़ख़्मी, न गिरफ़्तारी, न ट्रायल, न सज़ा, रुगो 18 करोड़ रुपयनि जो ॾंड ऐं मामिलो ख़तमु। टोटल 3 करोड़ 41 लख 50,000 रुपयो जतोइन खे महर भरे ॾींदा। छा सिंध में इंसानी जान जी क़ीमत हाणे रुपयनि में लॻाई वेंदी? सखर ऐं शिकारपुर में सालनि खां जारी महर जतोई खूनी तकरार जे जिरगे जी फ़तवा उर्फ़ फ़ैसिलो साम्हूं अची वियो आहे। उन तकरार में 57 माण्हू मारिजी ऐं 100 खां वधीक ज़ख़्मी थिया हुआ। जिरगे जी सरपंची हुक्मरान जमात जे MNA सरदार अलीगौर ख़ान महर, सरदार डॉक्टर इब्राहिम जतोई, सरदार मीर आबिद हुसैन जतोई ऐं गौस बख्श ख़ान महर समेत ॿियनि बाअसर शख़्सियतनि कई। फ़ैसिले मूजिबि ॿिन्ही धुरनि ते मजमूई तौरु 18 करोड़ 56 लख रुपयनि खां वधीक जा ॾंड मणिया विया। महर बिरादरी ते लॻभॻि 9 करोड़ 52 लख, जॾहिं त जतोई बिरादरी ते लॻभॻि 9 करोड़ 64 लख रुपयनि जो भार विधो वियो। जिरगे धुरनि खे अमन अमान क़ाइमु रखण ऐं वधीक खूनरेज़ी खां पासो करण जी हिदायत बि कई। पर हिते सभ खां वॾो सवाल पैदा थिए थो, छा क़त्ल जहिड़ो संगीन ॾोह जिरगे ज़रिए ख़तमु थी सघे थो? छा 57 इंसाननि जे खून जो हिसाब रुगो पैसनि सां थी सघे थो? जेकॾहिं जिरगाई क़त्ल, खूनरेज़ी ऐं फ़ौजदारी केसनि जा आख़िरी फ़ैसिला कंदा त पोइ पुलिस, जांच इदारा, प्रोसिक्यूशन ऐं अदालतनि ते हर साल अरबे रुपया ख़र्च करण जो मक़सदु छा आहे? जेकॾहिं क़ातिलनि खे गिरफ़्तार न कयो वेंदो, केसनि जो ट्रायल न हलंदो ऐं अदालतनि मां क़ानून मूजिबि सज़ा न ईंदी, त पोइ आइन ऐं फ़ौजदारी क़ानून जी हैसियत छा रहंदी? हीउ मामिलो रुगो ॿिनि क़बीलनि जो न आहे, पर हुकूमती रिट, क़ानून जी बालादस्ती ऐं आम शहरी जे इंसाफ़ ते एतमाद जो सवाल आहे। क़ानून चवे थो त क़त्ल रियासत ख़िलाफ़ बि ॾोह आहे। अहिड़नि केसनि में जांच, गिरफ़्तारी, ट्रायल ऐं अदालतुनि जो फ़ैसिला क़ानूनी अमल जो हिसो आहिनि। जेकॾहिं इन्हनि जी जाइ ते गैर रस्मी जिरगा फ़ैसिलो करणु लॻनि, त पोइ सुभाणे हर रतो छाण जो अंजाम बि अहिड़ो ई थींदो। छा बाअसर माण्हुनि जी मौजूदगी में थींदड़ अहिड़नि जिरगनि खे क़ानूनी हैसियत हासिलु आहे? छा हुकूमती इदारा हिन फ़ैसिले खां पोइ बि क़ानून मूजिबि कार्रवाई जारी रखंदा, या 57 इंसाननि जे खून जो बाब रुगो ॾंडनि सां बंदि सम्झो वेंदो? इहे सवाल रुगो महर ऐं जतोई बिरादरी लाइ न, पर पूरी सिंध ऐं मुल्क जे अदालती निज़ाम में क़ानून जी हुक्मरानी लाइ अहम आहिनि। छाकाणि त जॾहिं इंसाफ़ अदालतुनि बदिरां ताक़तवर माण्हुनि जे जिरगनि में विराइजणु लॻे, तॾहिं सभ खां वॾो नुक़सानु क़ानून जी हुक्मरानी ऐं आम माण्हू जे हक़नि खे थींदो।